अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां जो पंहिंजो अली हसन चढ़ ऐं आवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज अली हसन चढ़ फैंस। तो दोस्तों अॼु ॻाल्हि कंदासीं ड्रामा सीरियल दौलाब ऐं हवेली जे बारे में। सभु खां पहिरियां मुंहिंजे इन चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो। जेकर सोट रही अदा वारनि भाई दुश्मनी जी बाहि में सॼी ज़िंदगी मूंखे ई सहिणो पवंदो। दोस्तों ॻाल्हि कंदासीं ड्रामा सीरियल हवेली, जंहिंजे लाइ अवां जूं कालां अचनि पियूं त ड्रामो छो बंदि थी वियो आहे। अव्हांखे ॿुधाईंदो हलां त ड्रामा सीरियल हवेली तमामु मक़बूल ड्रामो आहे। हिन वक़्तु तमामु ज़बरदस्त ड्रामो हले पियो। हुन जी जेके क़िस्तूं हुयूं कंप्लीट थी चुकियूं हुयूं ऐं हुन जी रिकॉर्डिंग जो जेको टियों स्पेल आहे उहा बि कंप्लीट थी चुको आहे। हाणे उहो मुसलसल ड्रामो हले पियो ऐं हिन जो चौथों स्पेल बि अनक़रीब जल्दी जेको आहे उहो रिकॉर्ड कयो वेंदो। तमामु ज़बरदस्त ड्रामो आहे ऐं अव्हांखे तमामु घणो पसंदि अचे पियो। दोस्त जेके कॉलूं कनि पिया या मैसेज करे मूंखां मालूम कनि पिया त हीउ ड्रामो छो बंदि कयो वियो आहे या जेके क़िस्तां पोयूं आहिनि उहे ॾेखारियूं पियूं वञनि। उन जो सबबु इहो हुयो त कुझु ॾींहं हिन ड्रामे जूं जेके क़िस्तां आहिनि उहे रहियल हुयूं जंहिंखे शूट कयो वियो ऐं शूट थियण खां पोइ जेको आहे हीउ ड्रामो हाणे मुसलसल हले पियो। ॻाल्हि कंदासीं ड्रामा सीरियल दौलाब जी। कसम खणी छॾियो आहे, हाणे जीअंदुसि बि हिन क़ौम लाइ ऐं मरंदुसि बि हिन क़ौम लाइ। तुंहिंजे जवान पुट जे खून जो पलान थी चुको आहे। हा कयो, हाणे वधीक माण्हू न मारायो। जंहिंजो शिद्दत सां इंतज़ारु आहे ऐं उन ड्रामे जो ॿियों स्पेल जेको आहे उन जी रिकॉर्डिंग शुरू थी चुकी आहे। दोस्तों अव्हांखे ख़बर आहे त हिन ड्रामे जो जेको राइटर आहे उहो साईं नूर गंवर आहे ऐं डायरेक्टर जेको आहे फरज़ंद मलिक खजू आहे। तमामु ज़बरदस्त हिन ते महिनत थी रही आहे ऐं हुन ड्रामे जी जेका रिकॉर्डिंग आहे उहा तेज़ी सां हली रही आहे। अव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन ड्रामे में आऊं बि कमु कयां पियो। मुंहिंजो जेको करेक्टर आहे उहो तमामु पॉज़िटिव करेक्टर आहे हिन में ऐं ज़बरदस्त करेक्टर आहे। मूंखे ज़हर ज़िंदगी में डॉक्टर जे करेक्टर में ॾिठो, उहो बि पॉज़िटिव हुयो। हीउ बि जेको करेक्टर आहे इहो बि पॉज़िटिव करेक्टर आहे ऐं हीउ करेक्टर जेको आहे अव्हांखे उत्साह ॾींदड़ करेक्टर आहे ऐं आज़म मेंगल जो जेको ज़बरदस्त कमु आहे, आज़म मेंगल जो जेको करेक्टर आहे उहो अव्हां ॾिसी करे अव्हांखे लॻंदो जेके ॿिया ड्रामा कया अथसि उन खां हीउ ड्रामो जेको आहे तमामु घणो मुख़्तलिफ़ आहे। छो जो हिन जो हीउ जेको करेक्टर आहे, हीउ जेके रोल आहे इहो पॉज़िटिव आहे। हिन दकियानूसी जेको माहौल आहे उन खां बेज़ारी जो आहे ऐं हिकु तमामु ज़बरदस्त जेका महिनत थी रही आहे मां अव्हांखे उहो ॿुधाईंदो हलां। ॾींहुं राति हिन ते महिनत करे हिन खे रिकॉर्ड कयो पियो वञे। हिन जूं लोकेशनूं जेके आहिनि तमामु ज़बरदस्त लोकेशनूं आहिनि, तमामु ज़बरदस्त जेका हिन जी कास्टिंग आहे ॾिठी हूंदी अव्हां हिननि तस्वीरनि मां। ज़हर ज़िंदगी ऐं तकरार जा जेके एक्टर आहिनि, इरफान शेख हुजे, उनखां अलावा ॿिया जेके तकरार एक्टर हुआ उहे हिन में कमु कनि पिया, एक्टराऊं आहिनि उहे हिन में कमु कनि पियूं। पर हीउ तमामु हिकु दिलचस्प ऐं अव्हांखे वणंदड़ ड्रामो थींदो। मां इहो सम्झां थो त तकरार ऐं ज़हर ज़िंदगी ऐं ॿिया जेके ड्रामा अव्हांजी पसंदि जा हुआ, पत्थर दुनिया हुयो या वग़ैरह वग़ैरह, त हीउ हुन जा रिकॉर्ड टोड़ींदो ऐं अनक़रीब हिन ड्रामे खे जेको आहे रिलीज़ कयो वेंदो। ऐं दोस्त मूंखां मालूम कनि पिया त हिन ड्रामे जी जेका डेट आहे उहा कहिड़ी रखी वई आहे। इन जा टीज़र प्रोमो अव्हां ॾिठा हूंदा, पर हिन जी डेट जेका आहे उहा अञा ताईं मालूम न थी चुकी आहे। ऐं मां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त हीअ डेट जेका आहे इहा चैनल वारा पाण फिक्स कंदा आहिनि। जॾहिं हिन ड्रामे खे
हलायो वेंदो ऐं जॾहिं हिन ड्रामो ही हलण वारो हूंदो हुन खां कुझु ॾींहं पहिरियां ॾेखारियो वेंदो त हिन जी जेका डेट आहे उहा फिक्स करे हुन ते रखी वेंदी, पर फ़िलहालु का बि डेट फिक्स न कई वई आहे, छो त हिन जो जेको पंहिंजो शेड्यूल आहे, पंहिंजो स्पेल आहे, इहो मुकमल थींदो। इन जे मुकमल थियण खां पोइ ही डेट ॾींदा, छो त हमेशह इहो थींदो आहे त 2 स्पेल जेके आहिनि उहे मुकमल कंदा आहिनि। जीअं 3 स्पेल जो रिकॉर्ड थिए पियो, एसि ताईं हुननि जूं क़िस्तां हुजनि पियूं ऐं 4थों स्पेल जीअं वरी शुरू कयो वञे। त इन ते पंहिंजे अली हसन चड्ढर खे ॾींदा इजाज़त। वेंदे वेंदे मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो। मूंखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।